बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में 5 महीना अॻु आबाद पुलिस हथां मारिजी वियल सदाम लाशारी क़त्ल केस जी अदालती जांच मुकम्मल। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलोड़ो सदाम लाशारी ऐं पुलिस एहलकारनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत में सदाम लाशारी जी भेण हसीना लाशारी जे इल्ज़ाम हेठां अॻूणो SHO नबी बख्श डहाणी, गुलाम नबी विजाराणी, एहलकार गुलाम मुर्तज़ा बुर्डो ऐं शहज़ादो खोसो पेश थिया। सदाम लाशारी जे क़त्ल जी अदालती जांच 5 महीननि खां पोइ मुकम्मल थी वई आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलोड़ो फ़ैसिलो महफ़ूज़ करे घरू खाते ॾांहुं माणे छॾियो। 2 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट पधरी थींदी। हसीना लाशारी चयो त सदाम लाशारी खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलोड़ो जी अदालत में इंसाफ जी उम्मीद आहे। भाउ जे खून सां इंसाफ थींदो। जैकबाबाद जी खजाने ऑफिस में फर्जी नालनि ते पेंशन आईडियूं खोले करोड़े रुपयनि जी करप्शन जो मामलो। खजाने ऑफिस में करप्शन जी शिकायत ते DIG ट्रेज़री इकबाल अहमद शेख पहुतो। DIG ट्रेज़री इकबाल शेख जे पहुचण खां पोइ खजाने ऑफिस जे अमलदारनि में थरथरो मची वियो। DIG ट्रेज़री पारां खजाने ऑफिस जे अमलदारनि खां पेंशन IDs बाबति रिकॉर्ड घुर करे वरितो। DIG ट्रेज़री जी आमद ऐं पेंशन आईडियुनि जे बंदि थियण जी इत्तला ते आपका, गस्टा ऐं पेटे अलिफ जा उहिदेदार पहुची विया। ट्रेज़री ऑफिस में आपका, गस्टा ऐं पेटे अलिफ जे उहिदेदारनि एडिशनल अकाउंट ऑफिसर खे पेंशन आईडियूं बंदि न करण लाइ ज़ोर भरियो। एडिशनल अकाउंट ऑफिसर मज़हर अली मक्सी जी ऑफिस में हंगामे ते DIG ट्रेज़री इकबाल शेख पहुतो। पेंशन जूं आईडियूं मथां खां बंदि थियूं आहिनि, इहो असांजो मसइलो आहे, अवां पुछाणो नथा करे सघो। DIG ट्रेज़री इकबाल शेख जो उहिदेदारनि खे जवाब, जंहिंजो मुलाज़िमत सां ताल्लुक़ नाहे उन्हनि जूं बि पेंशन आईडियूं खोलियूं वयूं आहिनि। असांखे ख़बर पई आहे त DIG ट्रेज़री पेंशनर जूं आईडियूं बंदि करण लाइ पहुतो आहे। गस्टा अॻवान नसीबुल्ला खोसो चयो त गैर कानूनी खुलियल आईडियूं बंदि कयूं वञनि, बाक़ी जाइज़ रिटायर्ड मुलाज़िमनि खे तकलीफ़ न अचणु घुर्जे। पेटे अलिफ अॻवान अब्दुल जब्बार खोसो खज़ाना ऑफिस में पेंशन जे फर्ज़ी नालनि ते आईडियूं खोले करोड़े रुपयनि जी करप्शन करण जी शिकायत ते जांच शुरू कई वई आहे। जैकबाबाद में TLP उम्मीदवार इमरान लाशारी जी प्रेस कॉन्फ्रेंस। तहरीक लबैक जे वार्ड 22 जे उम्मीदवार इमरान लाशारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 नवंबर ते थींदड़ ज़िमनी चूंडनि में आज़ाद उम्मीदवार तनवीर बिरोही कुझु ॾींहं अॻु आज़ाद उम्मीदवार लियाकत खोसो जी हिमायत में दस्तबरदार थी पंहिंजा फार्म वापसि वठी छॾिया हुआ त पोइ अचानक वरी ड्रामाई अंदाज़ में तनवीर बिरोही खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ॾेई वार्ड 22 ते कीअं उम्मीदवार करे बीहारियो वियो आहे। जेकॾहिं अव्हांखे सिलेक्शन करणी आहे त सिलेक्शन कयो, बाक़ी हरू भरू ॿियनि खे छो था तंग कयो। ऐं फार्म जमा करण जी तारीख़ गुज़रण बाद फार्म कीअं जमा थिया ऐं इन्हनि जमा थियल फार्म ते बि संदसि जी दस्तख़त ई न थियल आहे त पोइ इहे फार्म कीअं क़बूल कया विया आहिनि। इहो सभु कुझु असांजी समझ खां ॿाहिरि आहे। असीं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त फार्मनि जी छंड छाण करे तनवीर बिरोही जा फार्म रद्द करे साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। जैकबाबाद जी अदालत गुटको रखण जो ॾोष साबित थियण ते जवाबदार खे 1 साल निम जा वण लॻाइण जी सज़ा ॿुधाए छॾी। जैकबाबाद जे कंज्यूमर प्रोटेक्शन जज हैदर अली भयो जी अदालत जवाबदार आदम ख़ान वल्द अब्दुल हमीद पठान खे 75 किलोग्राम गुटको रखण जो ॾोष साबित थियण ते 1 साल ताईं निम जा वण हणण ऐं उन्हनि जी सार संभाल लहण ऐं 2 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। भान सईदाबाद में आबादगारनि पारां ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ रोड ब्लॉक करे एहतजाज। आबादगारनि मंजूर जमाली, कामिल पांवर, नूर मोहम्मद जमाली, लियाकत जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में पीर शाख वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो। दाइम ब्रांच, अख्तर शाख, दिल शाख, भान माइनर शाखनि जे पुछड़ी में ज़रई पाणी जो बहरान आहे। ज़रई पाणी जे एतिराज़ी बहरान सबबि हज़ार एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। आबादगारनि थोरे हारिन खे करोड़े रुपया नुक़सान पहुची रहियो आहे। आबपाशी अमलदार पाण पाणी चोरी में मुलविस आहिनि। आबादगारनि थोरे हारिन जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त हथरादू पाणी जी खोट खे ख़त्म करे असांजी ज़मीननि खे बंजर थियण खां बचायो वञे। दोदापुर में गुज़िरियल राति देर सां बलोचिस्तान खां पंहिंजे ॻोठ वेंदड़ 2 नौजवान क़तल। दोदापुर जे इलाइक़े में गुज़िरियल राति देर सां नामालूम हथियारबंद जाबदार ताड़ में वेठल हुआ। तमीर अहमद बख़्शलाणी ऐं परवेज़ अहमद बख़्शलाणी जन ते हथियारनि सां सिधा फायर करे संदन खे मौक़े ते क़त्ल करे छॾियो। इत्तला मिलण ते अॼु पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मारिजी वियल 2 मक़तूलनि जा लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ उस्ता मोहम्मद अस्पताल मुंतक़िल कया, जितां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कया विया। 2 नौजवान जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। राब्तो करण ते मक़तूलनि जे वारिसनि गुलाम मोहम्मद बख़्शलाणी ॿुधायो त पंहिंजी बख़्शलाणी धुर सां पुराणो मसइलो हलंदड़ आहे, जंहिंतां हथियारबंदनि असांजे 2 नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। पुलिस मूजिबि त बख़्शलाणी धुरनि में कारें तकरार तां मसइलो हलंदड़ आहे, जंहिंतां वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं।
फरीदाबाद मुख्तलिफ स्कूलनि जे घोसलू उस्तादनि जो तालीम खाते सां कलूर। सिंध हुकूमत पारां स्कूल उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण लाइ मुतारिफ़ करायल ऐप सिस्टम जो गैर कानूनी इस्तेमाल थियण लॻो आहे। अक्सर उस्ताद स्कूल में गैर हाज़िर हुजण ऐं वक़्त ते न पहुचण बावजूद भी ऐप सिस्टम में वक़्त ते इन ऐं आउट थियण लॻा आहिनि। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त कुझु घोसलू ऐं गैर हाज़िर उस्तादनि पारां जंहिंजी ड्यूटी ॻोठनि जे स्कूलनि में मुक़रर आहे, उहे पंहिंजी ड्यूटी करण बदिरां उन्हनि ॻोठनि में पघार ते माण्हू मुक़रर करे छॾिया आहिनि, जिन खे ऐप सिस्टम इंस्टॉल थियल मोबाइल फोन वठी ॾिनी आहे, जेके स्कूल टाइम ते उन्हनि खे इन ऐं आउट कनि था। सुजाण धुरिन कारकुन कामरेड निसार ख़ास खैली, कामरेड फयाज़ चांडियो, अब्दुल फताह गांचो ऐं ॿियनि तालीम खाते जे आला अख्तियारनि खे अपील कई आहे त ऐप सिस्टम जो गैर कानूनी इस्तेमाल कंदड़ ड्यूटी चोर उस्तादनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तालीम जो निज़ाम बहितर कयो वञे। काज़ी अहमद में मुतासरा माउ जो पंहिंजे ॼाटे ख़िलाफ़ एहतजाज। मुस्मात अमीनत ख़ास खैली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी धीउ परवीन ख़ास खैली, जेका 5 साल अॻु नाले राणो ख़ास खैली खे परणाए ॾिनी हुई, कुझु सालनि खां पोइ मुंहिंजी न्याणी खे मारकुट करे तलाक ॾेई मुंहिंजे घर छॾे हलियो वियो हो, जंहिं सबबु मुंहिंजी न्याणी जो दिमाग़ी तवाज़ुन हिन महल ताईं दुरुस्त नाहे थी सघियो। 3 ॾींहं पहिरियों मुंहिंजी न्याणी पंहिंजी भेण सां सरदार कॉलोनी में मिलण वई हुई त उते राणो ख़ास खैली अची मुंहिंजी न्याणी खे वरगलाए पाण सां गॾु वठी वियो आहे। कहिड़े कानून तहत मुंहिंजी न्याणी खे वठी वियो आहे? मां DIG शहीद बेनज़ीराबाद समेत ॿियनि वसवारनि खे अपील थी कयां त राणो ख़ास खैली खे गिरफ़्तार करे मुंहिंजी न्याणी वापसि कराए ॾिनी वञे। चुल्हे में JUI जो सिंध में अमन मार्च पहुचण ते संदन गुलनि जी वर्खा करे इस्तक़बाल कयो वियो। जलसे खे ख़िताब कंदे मौलाना राशिद महमूद सूमरो चयो त ही काफ़िलो सिंध जी तारीख़ में लिखियो वेंदो, जंहिं त सिंध अमन मार्च रैली सूबे जे हर ज़िले खां थींदी कराची ताईं कढी वेंदी। ईंदड़ इलेक्शन में हर तक ते मज़बूत उम्मीदवार बीहारिया वेंदा। ठुल्ह जे PS 2 वारे तक ते मां पाण इलेक्शन विढ़ंदुसि। अमन अमान जी सूरत हाल जा ज़िम्मेवार गुज़िरियल हुकुमरान आहिनि। सिंध वासी हर सूरत में पंहिंजा हक़ वठी रहंदा ऐं 40 सालनि खां सिंध खे ॿिन्ही हथनि सां लूटींदड़नि जो एहतसाब थींदो। सिंध वासी पंहिंजी जिद्दोजहद ऐं महिनत सां सियासी तब्दीली आणे सिंध खे खुशहाल बणाईंदा। जलसे बाद फौरन अथां क़त्ल थी वियल मौज़म अली नूनारी जे वारिसनि सां ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते साईं अब्दुल क़यूम हालेजवी, मरकज़ी सालार अब्दुल रज़ाक आबिद लाको, साईं उबैदुल्लाह हालेजवी, सैयद शाह मोहम्मद शाह, ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, सैयद अब्दुल बासित शाह ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। घोटकी में सावंद ऐं सुंदराणी तकरार तां वधीक हिकु ॼणो क़तल। घोटकी में सावंद ऐं सुंदराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में 55 वरनि जो ग़ुलाम क़ादिर सुंदराणी क़तल थी वियो। वाक़े वारे हंधि पुलिस पहुची लाश खणाए घोटकी जी तालका अस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त मामलो सुंदराणी ऐं सावंद तकरार तां पेश आयो आहे। ज़िले में केतिरे ई अरसे खां सावंद ऐं सुंदराणी तकरार तां केतिरियूं ई क़ीमती जानियूं ज़ाया थियूं आहिनि। मार्जीवल पोरेट टांगो हलाए घर जो गुज़र सफ़र कंदो हो। डोडी जे इलाक़े लेफ्ट बैराज जे रवासन ऐं स्कूली शागिर्दनि जो गैस इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन इमाम दिनो मीरानी, बागन कोरी, ज़हीर मीरानी ऐं परवेज़ अली जी अॻवानी में स्कूली ॿारड़ा साण करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां मुक़रर तारीख़ ते पाबंदी सां बिल जमा कराईंदा आहियूं। इन बावजूद गैस कटियल आहे, जंहिं करे ॿारनि खे बग़ैर नाश्ते स्कूल वञणो पए थो। गैस चोरी कंदड़ चंद माण्हुनि जे करे असां बिल अदा करण वारनि खे बि सज़ा छो थी ॾिनी वञे। मुज़ाहिरीन गैस जे आला अख्तियारनि खां मुतालबो कयो त असांजी कॉलोनी जो गैस बहाल करे इलाइक़े वासियुनि खे परेशानी खां बचायो वञे। ही हुयूं हिन वक़्त आयूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।